अस्सलाम वालेकुम। मां तव्हांजो ख़ादिम मीर संजर ख़ान कोसो। अॼु तव्हांजे लाइ तमामु ज़बरदस्त, तमामु VIP ऐं ज़बरदस्त क्वालिटीअ में मैथामेटिक्स रियाज़ीअ जो हिकिड़ो सिस्टम वीडियोज़ ठाहियोसीं। उमेद तव्हांखे पसंदि ईंदो। अणपुर हिकु सॼे जो को हिसो, हुनखे अणपुर चइबो। अंश अंश आम अणपुर जो मथियों हिसो। मिसाल हाणे 2 भाङे 3 ही 2 मतिलबु अंश थियो। वरी हेठियों जेको 3 आहे इहो वरी छेद थियो। छेद आम अणपुर जे हेठियों हिसो आहे। मथियों 2 जेको आहे उहो अंश आहे। 2 भाङे 3 3 जेका आहे उहा आहे छेद। 21 अंग उहे अदद जंहिंजे एकनि वारो अंग 1 3 5 7 9 इहे हुजनि उनखे 21 अंग चइबो। इकाई उहो अणपुर जंहिंमें अंश छेद ॿई बराबरि हुजनि उनखे इकाई अणपुर चइबो आहे। अहातो माना कंहिं बंद शिकल जे चौधारी पासनि जो गॾियल मुफ़ासिलो। कंहिं बंद शिकल जे चौधारी पासनि जो गॾियल मुफ़ासिलो उनखे अहातो चइबो आहे। ॿधी उहे अदद जंहिंजे एकनि वारो अंग 0 2 4 6 8 10 हुजनि त उनखे ॿधी अदद चइबो आहे। पाछी उहो अदद जेको हिकु अदद खे ॿिए अदद सां वंड करण खां पोइ बाक़ी बचे उनखे पाछी चइबो आहे। जुज़ा कंहिं बि अदद जा उहे वंडींदड़ जिन सां पाछी ॿुड़ी बचे, मतिलबु 0 बचे। थैंक यू सो मच। अॼु पंहिंजी ही वीडियोज़ पुॼाणी ते पहुतो। उमेद तव्हांखे पसंदि ईंदो। थैंक यू।